क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 3 लेसन 10 एक्सरसाइज नंबर 3.1 मश्क ट्राई हिक पार्ट 6 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भलीकार। 12 पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 3.1 जो क्वेश्चन नंबर 5 जो सॉल्व करे रहिया हुआसीं, जंहिंजो असां पहिरियों नंबर पार्ट सॉल्व करे छॾियोसीं। अॼु असां हिन सबक में हिन खे अॻिते सॉल्व कंदासीं। हाँ ॿियो नंबर पार्ट आहे असां वटि एक्स प्लस 3 अपॉन 3y माइनस 2x इंटू 4x स्क्वायर माइनस 9y स्क्वायर अपॉन एक्स वाई प्लस 3y। सब खां पहिरियां छा लिखियोसीं हिते सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखी वियासीं। हाणे असां छा कंदासीं हिन खे फर्दर सॉल्व कंदासीं। हाणे हिन खे असां लिखंदासीं इज इक्वल टू एक्स प्लस 3 अपॉन 3y माइनस 2x इंटू हाणे ॿार तवजो ॾियो हिते। हाणे हिते ॾिसो हिते छा लिखियलु आहे 4x स्क्वायर माइनस 9y स्क्वायर। ठीकु आहे, त पोइ असां हिन खे लिखी सघूं था कीअं। असां हिन खे लिखंदासीं त 2x होल स्क्वायर माइनस 3y होल स्क्वायर अपॉन xy प्लस 3y। ॿारो हाणे हिते तवजो ॾियो, असां छा करिणो आहे, हिन खे सादी सूरत में आणणो आहे। हाँ हिते कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो, ॾिसो हिते हुन फॉर्मेट में अची वियो न ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारे में, त पोइ हिते उहो ई फार्मूला अप्लाई थींदो। त हिते असां फार्मूलो लिखी ईंदासीं त ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर इहो फार्मूला अप्लाई थींदो। इहो छाजे बराबरि आहे, इहो बराबरि आहे ए प्लस बी इंटू ए माइनस बी। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, इहो थींदो त इज इक्वल टू एक्स प्लस 3 अपॉन 3y माइनस 2x इंटू हाणे हिते ॾिसो ये जेको ए जे बराबरि आहे 2x ऐं बी जे बराबरि आहे 3y, त पोइ हाणे असां छा लिखंदासीं 2x प्लस 3y 2x माइनस 3y। हिते थींदो असां वटि 2x प्लस 3y इंटू 2x माइनस 3y अपॉन xy प्लस 3y। ॿारो हाणे तवजो ॾियो, ॾिसो 3y माइनस 2x छा हिन में ई कैंसिल थींदा न। हाणे हिते ॾिसो हिते असां वटि प्लस जो 2x पियो आहे। हाणे असां हिते अहिड़ो छा कयूं ॿारो, हाणे छा कंदासीं हिते हिन टर्म मां हिते जेको हीउ छेद पियो आहे इन मां असां जेको माइनस आहे उहो कॉमन कढंदासीं। ठीकु आहे, ऐं हिन टर्म मां असां छा कंदासीं y कॉमन कढंदासीं। तव्हांखे इहो पंहिंजे ज़हन में रखिणो आहे। त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, इहो थींदो त इज इक्वल टू एक्स प्लस 3 हेठे टर्म मां जॾहिं असां माइनस खे कॉमन कंदासीं पोइ छा थींदो, हिते थींदो त माइनस 3y प्लस 2x। ऐं हाणे अॻिते थींदो हिते मथो टर्म सेम ई रहंदो, छा 2x प्लस 3y इंटू 2x माइनस 3y अपॉन ऐं हेठे मां जॾहिं y कॉमन निकिती त भाई छा बचंदो, y ॿार इन साइड अची वियो कॉमन निकिरी आयो, बचियो अंदरि छा x प्लस 3। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे तवजो ॾियो, ॾिसो हिते छा पियो आहे माइनस 3y प्लस 2x, त हिते बि असां वटि पियो आहे ॾिसो न प्लस 2x माइनस 3y, यानी हाणे ही टर्म जेको आहे हिन टर्म में कटिजी सघे थो। अरेंजमेंट मैटर नथी करे हिन जाइ ते, छाकाणि त असां हिन खे लिखी सघूं था छा प्लस 2x माइनस 3y हिन खे असां लिखी सघूं था, मसइलो कोन्हे को। सही आहे ॿारो, त पोइ हाणे छा थियो ही टर्म हिन टर्म में कैंसिल थी वियो। साॻे तरीक़े सां हिते असां वटि पियो आहे एक्स प्लस 3 ऐं हिते छा पियो असां वटि एक्स प्लस 3, यानी इहो टर्म ॿिन्ही में ख़तमु थी वियो। हाणे हिते बि ख़तमु थी वियो, हिते ई ख़तमु थी वियो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाक़ी असां वटि छा बचियो, असां वटि हिते बचियो हिते जॾहिं माइनस हिन सां ज़रब थी वेंदी y सां, यानी हेठि माइनस y थींदो, त असां हिन खे लिखी सघूं था इज इक्वल टू 2x प्लस 3y अपॉन माइनस y। पर हाणे इहा माइनस मथे अची वेंदी, पोइ थींदो 2x प्लस 3y अपॉन y। इहो असांजो छा थी वियो, इहो असांजो थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे असां टियों नंबर पार्ट आहे एक्स स्क्वायर माइनस 1 अपॉन एक्स स्क्वायर प्लस 2x प्लस 1 इंटू एक्स प्लस 1 अपॉन एक्स माइनस 1। सब खां पहिरियां छा लिखियोसीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम। हाणे असां हिन खे फर्दर सॉल्व कंदासीं। हिते छा थींदो इज इक्वल टू असां हिन खे लिखंदासीं मथे टर्म खे एक्स स्क्वायर माइनस 1 होल स्क्वायर अपॉन हाणे हिते ॾिसो
हिते असांखे छा मिलियल आहे एक्स स्क्वायर प्लस 2x प्लस 1। त पोइ हाणे हिते छा थींदो त हिकिड़ो फार्मूला जेको आहे न उहो अप्लाई थींदो। पहिरियां उहो अप्लाई करण खां पहिरियां असांजो फॉर्मेट जेको आहे उहो ठाहे था वञूं। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे छा थींदो हीउ थींदो त एक्स स्क्वायर प्लस 2 इंटू एक्स इंटू 1 प्लस 1 स्क्वायर। पोइ हिनखे हिन शेप में लिखी सघूं था छाकाणि जॾहिं असां हिनखे वरी सिंप्लीफाई कंदासीं असांखे हीउ मिली सघे थो इंटू एक्स प्लस 1 अपॉन एक्स माइनस 1 अहिड़े तरीक़े सां। हाणे ॾिसो ॿारो हाणे हीउ जेको आहे कहिड़े फॉर्मेट में पियल आहे ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर। इहो छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो एक्स प्लस 1 एक्स माइनस 1 यानी हिते जेको फार्मूला अप्लाई थियो मथे टर्म ते पहिरियां मां उहो लिखी थो वञा। मथे टर्म ते फार्मूला अप्लाई थींदो ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए माइनस बी। ऐं जेको हीउ हेठियों असां वटि छा पियो आहे छेद इन ते कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो इन ते हीउ फार्मूला अप्लाई थींदो। लिखंदासीं त ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर छाजे बराबरि थींदो आहे इहो बराबरि थींदो आहे ए प्लस बी होल स्क्वायर जे। सही आहे ॿारो। त पोइ हाणे असां इनखे फर्दर सॉल्व कंदासीं। थींदो इज इक्वल टू एक्स प्लस 1 एक्स माइनस 1 अपॉन हाणे हिते छा थींदो हीउ बराबरि थींदो एक्स प्लस 1 होल स्क्वायर जे। लिखंदासीं एक्स प्लस 1 होल स्क्वायर इंटू एक्स प्लस 1 अपॉन एक्स माइनस 1। ॿारो हाणे तवजो ॾियो ॾिसो हिते एक्स माइनस 1 आहे हीउ एक्स माइनस 1 पियो आहे यानी इहो इनमें ख़तमु थी वेंदो। हीउ एक्स माइनस 1 में ख़तमु थी वियो। हिते आहे एक्स प्लस 1 हाणे हिते जेको आहे एक्स प्लस 1 जो होल स्क्वायर पियो आहे यानी हीउ ॿ टर्म हिते पिया आहिनि मल्टीप्लिकेशन में यानी हिकिड़ो हिन में ख़तमु थींदो बाक़ी हिकिड़ो बचंदो। हाणे इहो हिन में ख़तमु थी वियो एक्स प्लस 1 हिते हिकिड़ो हिन में ख़तमु थी वियो बाक़ी ॾिसो अॻिते असां वटि छा थो बचे। लिखंदासीं इज इक्वल टू एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 1। ठीकु आहे वारो। हाणे छा थींदो फर्दर हीअ अञा सिंप्लीफाई थींदो। जी हा बिल्कुलु। त हीउ मथियों टर्म हेठे टर्म में ख़तमु थी वियो यानी हीउ अंश हिन छेद में ख़तमु थी वियो। असांजो जवाबु छा बचियो बाक़ी असांजो जवाबु असां वटि बचियो 1। इहो असांजो छा थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां वटि चोथों नंबर पार्ट आहे 8 इंटू वाई प्लस 3 अपॉन 9 इंटू 12 इंटू वाई प्लस 1 अपॉन 4 इंटू वाई प्लस 3 डिवाइडेड बाय 8 इंटू वाई प्लस 1 अपॉन 5। हाणे सभ खां पहिरियां छा कंदासीं असां सॉल्यूशन लिखी करे पहिरियों स्टेप सेम लिखियासीं। ठीकु आहे ॿारो। हाणे असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं। असां लिखंदासीं इज इक्वल टू 8 इंटू वाई प्लस 3 अपॉन 9 इंटू 12 इंटू वाई प्लस 1 अपॉन 4 इंटू वाई प्लस 3। हाणे ॿारो हिते ॾिसो हिते छा जी साइन पई ये डिवीजन जी। जॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं हीअ छा में तब्दील थी वेंदी ज़र्ब में। पोइ हाणे हिते छा थींदो हीउ जेको असां वटि हिते छेद पियो आहे इहो मथे हलियो वेंदो थी वेंदो अंश ऐं हिते हीउ जेको असां वटि अंश पियो आहे हेठि हलियो वेंदो इहो थी छा वेंदो असां वटि छेद थी वेंदो। त पोइ असां हिनखे लिखंदासीं त 5 अपॉन 8 इंटू वाई प्लस 1। हाणे हिते असां ॾिसंदासीं जेके टर्म कैंसिल थींदा उहे कैंसिल थी वेंदा ऐं जेके बचंदा असां उहे लिखी छॾंदासीं। ॾिसो हीउ वाई प्लस 3 पियो आहे हिते असां वटि वाई प्लस 3 पियो आहे यानी इहो हिन में ख़तमु थी वेंदो वाई प्लस 3 वाई प्लस 3 में ख़तमु थी वियो। हाणे फर्दर वरी ॾिसो हिते वाई प्लस 1 पियो आहे हिते वाई प्लस 1 पियो आहे हाणे इहे बि हिक ॿिए में ख़तमु थी वेंदा। ठीकु आहे ॿारो। इहो हिन में ख़तमु थी वियो। पोइ हाणे फर्दर असां अञा वधीक ॾिसूं था हिते छा पियो आहे 8 पियो आहे इहो हिन 8 में कैंसिल थी सघे थो। त पोइ हाणे छा थियो ॾिसो तवजो ॾियो त हीउ जेको 8 आहे उहो हिन 8 में ख़तमु थी वियो। हा बाक़ी हाणे हिते ॾिसो त हीअ जेका 3 जी टेबल हिन ते वेंदी 3 9 12 ते जेका 3 जी टेबल वेंदी 4 दफ़ा वेंदी। त पोइ असां हाणे हिते छा कंदासीं लिखंदासीं त हिते 3 9 3 दफ़ा वियो हिते टेबल वई 3 जी घणा दफ़ा 4 दफ़ा। त पोइ हाणे असां वटि जवाबु छा ईंदो असां वटि जवाबु ईंदो 5 चौक 20 ऐं 3 चौक 12। हिते लिखंदासीं हिते 5 चौक 20 3 चौक 12। हा ॿारो अञा हिते हीउ फर्दर जेको आहे न सिंप्लीफाई थींदो ऐं हिते छा जी टेबल वञी सघे थी अञा हिते 4 जी टेबल वेंदी। त 5 चौक 20 ऐं 3 चौक 12 यानी 20 ते 4 जी टेबल वई घणा दफ़ा
5 दफ़ा ऐं हिन ते 4 जी टेबल वई 3 दफ़ा त पोइ हाणे असांजो आंसर छा आयो असांजो आंसर आयो 5/3 ये असांजो छा थी वियो आंसर अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां वटि 5 नंबर पार्ट आहे क्यू स्क्वायर माइनस 25/क्यू स्क्वायर माइनस 3q डिवाइडेड बाय क्यू स्क्वायर प्लस 5q/क्यू स्क्वायर माइनस 9 ॿारो हाणे तव्हां छा कंदव सभ खां पहिरियां सॉल्यूशन लिखी करे पहिरियों स्टेप ही जेको आहे उहो तव्हां सेम लिखी वञिजो सही आहे पर हाणे मां हिनखे फर्दर सॉल्व कंदुसि त असां हिनखे छा लिखंदासीं असां हिते लिखंदासीं त क्यू स्क्वायर माइनस 25/क्यू स्क्वायर माइनस 3q हाणे हीअ जेका 1 जी साइन पई आहे छा में तब्दील थी वेंदी ज़र्ब में ऐं उन खां बाद जेको आहे अंश छेद ऐं छेद अंश थी वेंदो लिखंदासीं त क्यू स्क्वायर माइनस 9/क्यू स्क्वायर प्लस 5q ॿारो हाणे हिते जेको आहे न फर्दर असां हिनखे सिंप्लीफाई करण जी कोशिशि कयूं था असां हिनखे लिखी सघूं था छा लिखी सघूं था इज़ इक्वल टू हिते थींदो त q होल स्क्वायर माइनस 5 होल स्क्वायर अपान हिते हाणे छा थींदो फर्दर त हिन मां क्यू जेको आहे कॉमन निकिरी ईंदो क्यू हिते पियो आहे क्यू हिन टर्म में पियो आहे ठीकु आहे त पोइ क्यू ॿाहिरि निकिरी ईंदो हिते छा थींदो क्यू इंटू क्यू माइनस 3 छाकाणि त क्यू ॿाहिरि जेको आहे उहो कॉमन थी निकिरी आयो ठीकु आहे ॿारो ऐं असां हाणे हिन टर्म ॾांहुं ईंदासीं हेॾां हिते छा थींदो इंटू क्यू होल स्क्वायर माइनस 3 होल स्क्वायर अपान हाणे हिते बि छा थींदो क्यू ॿाहिरि कॉमन निकिरी ईंदो ठीकु आहे ॿारो त पोइ हाणे क्यू इंटू क्यू प्लस 5 ठीकु आहे ॿारो हाणे अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे हिन ते कहिड़ो फार्मूलो अप्लाई थींदो हिन ते फार्मूलो अप्लाई थींदो ही हिते मां लिखी थो वञा ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर इज़ इक्वल टू ए प्लस बी इंटू ए माइनस बी सही आहे ॿारो त पोइ हाणे हीअ टर्म असां वटि कीअं थी वेंदा हिते थी वेंदो असां वटि क्यू प्लस 5 क्यू माइनस 5 हिते थींदो त क्यू प्लस 5 इंटू क्यू माइनस 5 अपान क्यू इंटू क्यू माइनस 3 इंटू हाणे हिते छा थींदो क्यू प्लस 3 इंटू क्यू माइनस 3 हिते लिखंदासीं त क्यू प्लस 3 इंटू क्यू माइनस 3 अपान क्यू इंटू क्यू प्लस 5 ॿारो हाणे तवजो ॾियो जेके कैंसिल थींदा असां उहे ख़तमु करे छॾींदासीं जेके बचंदा उहे असां रखे छॾींदासीं त पोइ हाणे हिते ॾिसो हिते पियो आहे क्यू प्लस 5 हिते पियो आहे क्यू प्लस 5 इहे हिक ॿिए में ख़तमु थी वेंदा हीअ क्यू प्लस 5 हीअ क्यू प्लस 5 में ख़तमु थी वियो उन खां अलावा हाणे हिते ॾिसो हीअ पियो आहे क्यू माइनस 3 उहो हिन क्यू माइनस 3 में ख़तमु थी वेंदो ठीकु आहे ॿारो त हीअ हिन क्यू माइनस 3 में ख़तमु थी वियो बाक़ी हिते असां वटि छा बचियो असां वटि बचे पियो क्यू माइनस 5 इंटू क्यू प्लस 3 त पोइ असां लिखंदासीं इज़ इक्वल टू क्यू माइनस 5 इंटू क्यू प्लस 3 अपान क्यू इंटू क्यू छा थी वेंदो क्यू इंटू क्यू यानी क्यू स्क्वायर ठीकु आहे ॿारो हिते छा थी वियो क्यू स्क्वायर ॿारो हाणे हीअ जेको आहे न फर्दर सिंप्लीफाई न थींदो हीअ असांजो छा थी वियो इहो असांजो थी वियो आंसर ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अला भाई।